साईं छंछर जो ॾींहुं जनवरी जी 4 तारीख़ तो बल्कि जनवरी जी 3 तारीख़ है क्लीवलैंड ओहायो जो इरादो आहे वञण जो के कम सांगे त हलूं था होॾां पोइ तव्हांखे इंशाअल्लाह रोड रस्ता ॾेखारींदा हलंदासीं वरी इंशाअल्लाह सुभाणे आचार्य ॾींहुं वरी वापसी थींदी ठीकु है गॾिया रहो पोइ वरी इंशाअल्लाह वापसी मुलाक़ात थींदी मौसम अॼु बि ठीकु आहे सुभाणे ठीकु हूंदो इंशाअल्लाह ख़ैर सां हाणे हलूं था अॼोके सफ़र लाइ ऑडर ॾिनो आहे इहो पंहिंजो बिरयानी वग़ैरह जो ऐं कबाबनि जो सफ़र में खणण लाइ त उहो खणी अचूं पोइ वरी निकिरंदासीं पोइ वधीक तव्हांखे उन लाइ आगाह रखिबो ठीकु है हलो हलो नान ग्रिल तां नान स्टॉप ग्रिल तां बिरयानी खणूं पोइ वरी कबाब खणंदासीं ॿिए पिया ताज रेस्टोरेंट तां पोइ हिते हलंदासीं ठीकु है ॾेखारियां थो अल्लाह करे खुलियल हुजे खुलियो पियो भाई क्या हाल है ये शाहिद भाई जो है नॉन स्टॉप ग्रिल नॉन स्टॉप बिरयानी खाया ॾिसूं ठही वई हूंदी त मिली वेंदी चए थो तयारु है इंशाअल्लाह ताज रेस्टोरेंट कबाब बि ऑडर ईंदा आहिनि कबाब मिलनि खणो हाँ भाई क्या हाल है ठीक ठाक ये जी ताज रेस्टोरेंट से ले लिया कबाब शबाब कबाब एंड बिरयानी दूसरे से ली चलो फिर निकलते हैं ठीक है बाकी फिर आपको ये बाहर का मंजर है हमारे पास स्नो पड़ी हुई है बर्फ़बारी भी है ठीक है चलो ओके ये एम्बेसडर ब्रिज जगह अमेरिका है कनाडा के विलायती पाण में एम्बेसडर ब्रिज हाईवे 94 थे गाड़ी कराची की तरफ जा रही है सही है ये बर्फ़ पई है जगह ॿ टे ॾींहंनि खां पहिरीं ॾिसो कहिड़ी हालत आहे क्लीवलैंड ओहायो स्टेट जो शहर है एक तरह से क्लीवलैंड ओहायो
क्लीवलैंड ओहायो में, क्लीवलैंड ओहायो जी मेट्रो सिटी है, जंहिंजो टाउन है पार्मा, उन में तरसील आहियूं। बर्फ़ हिते पवंदी है काफ़ी। ख़ामोशी है, आचर जो ॾींहुं सुबुह जो तट ते आहिनि, तंहिंजे करे काफ़ी ख़ामोशी है। ओहायो टर्न पाइक, ओहायो मां ईंदे वापसि पिया वञूं मिशिगन। सो मूं चयो हिन रेस्ट एरिया में थोरो हिते थोरो खाया पिया करियूं, चांहि शांहि कॉफ़ी वग़ैरह पियूं, पोइ वरी अॻिते निकिरूं था। वरी ॾेखारियां थो हिते छा छा आहे। ठीकु है। स्टारबक्स कॉफ़ी हाउस, स्टारबक्स ते हलियो। सिंधी में चवंदा आहिनि चाचा सतार बख्श। ये हाईवे 80 ते ओहायो टर्न पाइक ते, जंहिंमें खाधो पीतो है, चिकन बर्गर किंग है, बेकरी कैफ़े है, पनेरा है, स्टारबक्स है होॾा। त असां पनेरा तां 2 सैंडविच 2 सूप तक़रीबन $25 जा, ऐं कॉफ़ी वरिती मूं स्टारबक्स तां $6। नंढनि ॿारनि बर्गर किंग खाधो 2 $25 जा उहे। गरीब जी शादी थी वई। ये हाईवे 80 ओहायो टर्न पाइक, वेस्ट में वञूं पिया टूवर्ड्स ओहायो क्लीवलैंड खां टूवर्ड्स शिकागो जी तरफ़ रुख है। विच में वरी अॻियां असां वेंदासीं डिट्रॉइट। ठीकु है। सियारो अची वियो आहे त वणनि जा पन वग़ैरह सभु छेड़िया आहिनि। पुठो लॻो पियो अथई पुठो मैदान वारी ॻाल्हि लॻी पई आहे। सफ़ा बर्फ़ जो दरिया हुजे, अच्छा लॻी पई हर तरफ़, बर्फ़ ही बर्फ़, स्नो ही स्नो। In 2 miles, to merge onto I-280 North toward Toledo. Take the exit. एंड्रॉइड में भाई 16 में कोने हाईवे 280 नॉर्थ, जेको वञी हाईवे 75 नॉर्थ में मिलंदो। Keep right.
For about 66 miles, continue straight. इन वक्त असां टोलीडो जे वेझो रसण वारा आहियूं। ये फेमस टोलीडो ब्रिज इनजो नज़ारो राति में ॾिसण वटां जॾहिं बत्तियूं ॿरंदियूं आहिनि न पोइ जहिड़ो कर रॉकेट पियो मथे वञे सम्झो था न रॉकेट। We वठंदासीं 75 नॉर्थ टुवर्ड्स डिट्रॉइट। ही छा आहे हाणे 75 साउथ में मर्ज थी विया आहियूं। इहो 75 साउथ असां 75 नॉर्थ मर्ज थिया आहियूं। इहो नक जी सिध में वठी वञिबो इहो सिधो वेंदो कैनेडा ऐं वरी साउथ में वेंदासीं त सिधो वेंदो फ्लोरिडा अॻियां खां पोइ अची वेंदो मैक्सिको एंड इहे सभु कुझु। ये असांजो अची वियो प्योर मिशिगन। हाणे ओहायो रियासत मां मिशिगन में दाख़िल पिया थियूं। हीअ असांजे मिशिगन रियासत में क़दम रखी छॾियोसीं। कीअं पीसफुली इंटर थियासीं न को बॉर्डर न का चेकिंग न को छा न को छा। मायर्स स्टोर जेको जंहिंजो बानी जेको आहे सो इमिग्रेंट हो फ्रॉम हॉलैंड मञा ऐं उन खोलियो वेस्ट साइड ऑफ मिशिगन ते अॼु ऑल ओवर स्टोर्स थी विया आहिनि इमिग्रेंट हो। ही गाॾियुनि जो पुराणो चवंदा आहिनि न पुराणियूं गाॾियूं पुराणा पार्ट्स चोरी जो सामान पाण वटां मिलंदो आहे उहो। हाँ असीं मेट्रो डिट्रॉइट तकरीबन रसी आहियूं। साउथ गेट वग़ैरह जिथे जाम देसी आहिनि पाकिस्तानी जाम आहिनि स्पेशली पंजाब साइड का साउथ गेट सिटी लिमिट। हाणे शहरी आबादियूं आहिनि। डिट्रॉइट ऑयल रिफाइनरी इंडस्ट्रियल एरिया है। ख़ाली ऑयल रिफाइनरीज़ भी आहिनि। उहो ॾिसो ॿाहिरि बि निकिरे हिते हर वॾे शहर जे ॿाहिरां इंडस्ट्रियल एरिया आहे उनजो पंहिंजो पंहिंजी पुलिस आहे पंहिंजी गवर्नमेंट आहे सिटी ऐं पंहिंजो मेयर आहे वॾे शहर जो। हर शहर जे ॿाहिरां पंहिंजी इंडस्ट्री आहे। ये ब्रिज पीट है न्यू ब्रिज पीट है कैनेडा ऐं उनजे USA विच में। ब्रिज जो नालो शायदि हाउडी है अञा खुली कान्हे। साम्हूं साइन ईंदो तव्हां ॾेखारींदो ओ ही ब्रिज ओ इहा ब्रिज आहे। राति जो सुहिणी लॻंदी आहे बत्तियूं ॿरंदियूं आहिनि न अञा खुली कान्हे। वॾी क़िस्मत वारा आहियूं असांजी लाइफ टाइम में ठही आहे हींअर। हीअ कैनेडा ॾांहुं ब्रिज वञनि पियूं। ये साम्हूं डिट्रॉइट पियो अचे ऐं एम्बेसिडर ब्रिज जेका पुराणी आहे जंहिं मुंहिंजे किताब में बि ज़िक्र आहे। ॿी जेका नई ब्रिज ठहे पई गॉर्डी हाउडी इंटरनेशनल ब्रिज इहा अञा खुली कान्हे। गॉर्डी हाउडी इंटरनेशनल ब्रिज लैंसिंग असीं सिधो वेंदासीं। ये ग़लती सां एग्ज़िट वठी वञो होॾां त पोइ तव्हांखे सिधो वञिणो पवंदो कैनेडा। एग्ज़िट आहे चेंज करे सघो था। हीअ साम्हूं वरी अचे पई पुराणी ब्रिज एम्बेसिडर ब्रिज जेका डिट्रॉइट सिटी एंड विंज़र कैनेडा खे मिलाए थी।
ही साम्हूं जेको आहे डिट्रॉइट डाउन टाउन। गाॾी जॾहिं ॿियो करे हलायो अथनि पोइ मूंखे सवलाई आहे वीडियो भरण में। आराम सां माण्हू वीडियो भरे सही ॾिसो। एम्बेसडर ब्रिज या शहर जे ॿाहिरें पासे खां सिधो तव्हांखे विंज़र कैनेडा वठी वेंदी। हिते ग़लती सां ही जेकॾहिं एग्ज़िट तव्हां वरितो त पोइ साईं तव्हांखे सिधो वञिणो पवंदो कैनेडा, ऐं उन लाइ तव्हांखे पासपोर्ट खपे। तव्हां ग्रीन कार्ड होल्डर आहियो या US सिटीज़न आहियो त पोइ कैनेडा जी वीज़ा जी ज़रूरत कान्हे, पर पासपोर्ट हुअणु ज़रूरी आहे। हीअ जेके ट्रकूं वञनि पियूं इहे उन पासे ई वञनि पियूं, ऐं तव्हां वेंदव त का न फ़ौज न पुलिस न छा, बसि उहो बॉर्डर इमिग्रेशन ऑफिसर हूंदा, बूथ ठहियलु हूंदा, जीअं पाण टोल ॾींदा आहियूं न ईअं। पासपोर्ट वठंदा ॾिसंदा या हलिया पुरअमन। गर्मियूं अचनि त पोइ तव्हांखे हिन दफ़े कैनेडा घुमाइबो इंशाअल्लाह। सिंध वारनि सां वाइदो आहे, सिंधी में घुमाइबो उन्हनि खे, उर्दू में कोन घुमाइबो। उर्दू में तव्हांखे घुमाइण वारा जाम आहिनि, तव्हांखे सिंधी में घुमाईंदासीं इंशाअल्लाह। To merge onto I-75 North. हाणे I-75 नॉर्थ ते ईंदासीं, उहो वटि सिधो वेंदासीं डिट्रॉइट जे पासे मां लंघी पोइ वेंदासीं सिधो पंहिंजे ॻोठ वारिन सिटी। ही डिट्रॉइट जो डाउन टाउन सुहिणो आहे, राति जो न जेकॾहिं अची वेंदो साम्हूं लाइटूं लॻंदियूं आहिनि तमामु बहितरीनु लॻंदो आहे। हीअ हाणे जहिड़ो पंहिंजो पाड़ो आहे, पंहिंजो ॻोठु हो न, तक़रीबन हिते मूंखे 20-25 साल थी विया आहिनि हिन शहर जे पासे में रहंदे। इहो ई साईं थियो डिट्रॉइट। हिते वेन स्टेट यूनिवर्सिटी बि आहे जिते मुंहिंजा ॿार पढ़िया आहिनि नंढा, कंहिं मास्टर्स कई आहे, कंहिं BS कई आहे। वेन स्टेट यूनिवर्सिटी जो अची वियो बोर्ड, पुराणी क़दीम बिल्डिंग। इहा हाईवे 94 खणंदा सिधो वेंदा शिकागो वेस्ट तरफ़, हितां तक़रीबन 4 कलाक आहे। हाणे असांजे खाॿे हथ ते जेको शहर ईंदो हैमट्रेमिक नालो आहे, उहो सम्झो त हिकिड़ो गैर मुल्कियुनि जो पाकिस्तानी, बंगाली, यमनी उन्हनि जो शहर आहे। लोकल माण्हू त आहिनि ई कोन घणो करे, या जेको यमनी आहिनि जंहिंजी 30% पॉपुलेशन आहे, पोइ पाकिस्तानी आहिनि 11% ऐं 10% शायदि वरी जेके आहिनि से तव्हांजा अरबी बि आहिनि, बंगाली बि आहिनि। हीअ उहो एग्ज़िट वठिबो। बराख़र असां रसी वियासीं पंहिंजे ॻोठ वारिन शहर में। इहे साॻियूं नान स्टार जा कल्ह बिरयानी वरितीसीं, तव्हांखे ॾेखारियो। GM जो प्लांट है इन पासे, टेक सेंटर है, वालमार्ट वगैरह सब कुछ हिते आहिनि। हिन पासे जेको आहे सो GM जो हेडक्वार्टर है, हेडक्वार्टर तो कोन है, GM जो प्लांट है, ऑफिसिस आहिनि जनरल मोटर्स जो। इन पासे अञा ताईं GM पियो हले, ॾाढो कब्ज़ो अथनि साईं। 12 माइल खां वठी 13 माइल ताईं स्क्वायर माइल में आहिनि। हीअ जेको आहे सो EV चार्जर आहिनि, इलेक्ट्रिक गाॾी जेके चार्ज थींदियूं आहिनि,
उन जा अलॻि अलॻि पेट्रोल पंप इलेक्ट्रिक पेट्रोल पंप सम्झो